ख़बर हलूं दादू खां। दादू जी अदालत मेहड़ वाक़े केस में बिन जाबदारनि जी ज़मानत रद्द करे छॾी आहे। दादू जी अदालत महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे। अदालत पारां जाबदार सिकंदर ऐं ज़ुल्फ़कार चांडियो जी ज़मानत रद्द कई वई। उम्मे रुबाब चांडियो जो चवणु आहे त ज़मानत रद्द थियण ते हक़ सच जी फतह थी आहे। हुन चयो त अदालतुनि मां इंसाफ़ जी उमेद आहे। सरदारनि खे पाही ॾियारींदासीं। आगाह कई पिया अपडेट कर रहा हूँ। उम्मे रुबाब के केस बाबत दादू जी अदालत मेहड़ वाक़े में बिन जाबदारनि जी ज़मानत रद्द करे छॾी आहे। दादू जी अदालत महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे। अदालत पारां जाबदार सिकंदर ऐं ज़ुल्फ़कार चांडियो जी ज़मानत रद्द कई वई आहे। उम्मे रुबाब चांडियो जो चवणु आहे त ज़मानत रद्द थियण हक़ ऐं सच जी फतह आहे। हुन चयो त अदालतुनि मां इंसाफ़ जी उमेद आहे। सरदारनि खे फाही ॾियारींदा रहंदा।